ओम शांति। अॼु ॾे मिले तारीख़ आहे 16/5/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार सॼे यादि रखो। ॾाढी वई थोरी रही, हाणे त घर हलणो आहे। हिन चीची शरीर ऐं दुनिया खे भुलिजी वञिणो आहे। कृष्णा कहिड़ो नशो निरंतर रहे त स्थिति ॾाढी फर्स्ट क्लास रहे। उत्तरा निरंतर नशो रहे कि मिरुआ मौत मुल्क जो शिकार। असां मुल्क फ़रिश्तो ठही पंहिंजे माशूक सां गॾु घर वेंदासीं। बाक़ी सभु ख़लास थी वेंदो। हाणे असां हिन पुराणी खाल खे छॾे नहीं वठंदासीं। ये ज्ञान सॼो ॾींहुं ॿुधी में टपकंदो रहे त पार ख़ुशी रहंदी, स्थिति फर्स्ट क्लास ठही वेंदी। गीता ये केरु आयो अॼु? ओम शांति। ये कंहिं चयो? ॿार अतीन्द्रिय सुखमय जीवन में अची करे चईंदा आहिनि बेहद जो बाप आया आहिनि। कंहिं लाइ? हिन पतित दुनिया खे बदिली पावन दुनिया ठाहिण। पावन दुनिया केतिरी वॾी हूंदी, पतित दुनिया केतिरी वॾी आहे, इहे तव्हां ॿारनि जी ॿुद्धि में अचिणो खपे। हिते केतिरा करोड़ मनुष्य आहिनि। हिनखे पतित भ्रष्टाचारी दुनिया चईंदासीं। मिठे मिठे ॿारनि खे दिलि में अचिणो खपे असांजी नई दुनिया केतिरी नंढी हूंदी, असां कीअं राज्य कंदासीं। असांजे भारत जहिड़ो कोई देश थी न सघे, इहे कोई न सम्झंदो आहे। भारत स्वर्ग हुयो, हुन जहिड़ो कोई देश न थी सघंदो आहे। तव्हांखे इहे सम्झ में ईंदो आहे इहे भारत त हाणे कोई कम जो न आहे। भारत स्वर्ग हुयो, हाणे न आहे। इहे कंहिंखे यादि न ईंदो आहे। असांजो भारत सभिनि खां ऊच हुयो, सभिनि खां प्राचीन आहे। तव्हां ॿारनि जी ॿुद्धि में ईंदो आहे, सो बि नंबरवार पुरुषार्थनि सां। एतिरी ख़ुशी, एतिरो रिगार्ड रहंदो आहे। बेहद जो बाबा आहिनि, कल्प कल्प ईंदा आहिनि। माया रावण जो असांजो राज्य छीनियो अथई, उहा असां आत्माउनि खे वरी खां पंहिंजो राज्य भाग्य बाबा अची करे ॾींदा आहिनि। ईअं न कि कोई लड़ाई सां छीनियो अथई, न। रावण राज्य में असांजी मत भ्रष्टाचारी थी हुई। कीअं राज्य छीनियो अथई? सम्झ सां। श्रेष्ठाचारी असां भ्रष्टाचारी थी वियासीं। दुनिया ॾिसो केॾी वॾी आहे, असांजो भारत देश केॾो नंढो आहे। स्वर्ग में केतिरा सुख रहंदा, हीरे जवाहरातनि जा महल हूंदा, उते रावण हूंदो न। तव्हां ॿारनि जी ॿुद्धि में ख़ुशी हुजणी खपे। अतीन्द्रिय सुख रहणो आहे। बाबा चईंदा आहिनि देही अभिमानी ठहो। देह जो भान छॾण जे लाइ बाबा चयो आहे 108 सतियुनि वारा कपिड़ा पायो। भर वॾा आदमियुनि सां जवारियुनि सां कनेक्शन हुयो, उहो नशो टुटे कीअं? देही अभिमानी ठहिणो पए। असां आत्मा ई आहियूं। इहा त पुराणो शरीर आहे, हिनखे छॾे नयो फर्स्ट क्लास वठिणो आहे। सर्प त हिकु खाल छॾे ॿियो वठंदा आहिनि। तव्हां ॿारनि जी ॿुद्धि में ज्ञान आहे। हीअ पुराणी खाल छॾे असां बि नई वठंदासीं, पोइ ॿियो शरीर मिलंदो। इहे त सॼो ज्ञान ॿारनि जी ॿुद्धि में टपकणो खपे। इहे त चीची दुनिया आहे, हिनखे ॾिसंदे हुए बि ॿुद्धि सां भुलिजणो पए। असां यात्रा ते वञूं था, असांजी ॿुद्धि जो इहो घर में पाप जी तरफ़ आहे। अभ्यास करिणो आहे न। इहो शरीर बि पुराणो आहे, दुनिया बि पुराणी। साक्षात्कार करे वरितो, हाणे इहे देह जा सभु संबंध छॾे घर वञिणो आहे। अंदरि में ख़ुशी थींदी आहे। हाणे असांखे वापसि वञिणो आहे। बुद्धि योग हुते लॻाइणो आहे। हिकु ॿ खे इहो ई ॿुधाइणो आहे, मन मना वणो। इहो ॾाढो ज़बरदस्त मंत्र आहे। भॻवद गीता त ॾाढी पढ़ंदा आहिनि, परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि। जीअं ॿिया शास्त्र पढ़ंदा आहिनि, ईअं पढ़े वठंदा आहिनि। इहे कंहिंजी ॿुद्धि में न ईंदो। असां भविष्य जे लाइ राजयोग सिखूं था। ॾाढी वई, हाणे बाक़ी थोरो ई समय ई आहे। ईअं पाण सां गॾु ॻाल्हियूं करे ख़ुशी में अचिणो खपे। इहे त सभु ख़लास थियणो आहे। मिरुआ मौत मुल्क जो शिकार। असां मुल्क ठही पंहिंजे माशूक सां घर वेंदासीं। इहे आत्माउनि जो बाप शिक्षा ॾींदा आहिनि। आहे बि साधारण, परंतु उच ते ऊचा। बाबा आहिनि बेहद जो वरसो ॾियणु। कल्प कल्प ईंदा आहिनि।
इहा छीछी दुनिया आहे, इहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि। हिनखे चइबो आहे वीचार सागर मंथन। इहे शास्त्र आदि त जन मान त पढ़िया आहिनि। असां भारतवासियुनि जंहिं जेतिरो जप तप आदि कयो ओतिरो ॿियो कोई न कयो आहे। त पहिरियों जो आया हूंदा उन्हनि ई भक्ति कई आहे, उहे ई ज्ञान योग में बि तिखा वेंदा, छो जी उन्हनि जो पोइ पहिरें नंबर में अचिणो आहे। ॾिसंदा आहियो कोई त ॾाढो सुठो पुरुषार्थ कंदा आहिनि। तव्हां ॿार जो हिननि रूहानी सर्विस में लॻिया आहियो, हुनजे लाइ त ॾाढो सुठो आहे। सचमुच जीअं भट्टी में वेठा आहियो, उहो संबंध अटूट थी वियो। ऐं जो गृहस्थ व्यवहार में रहंदा आहिनि उहे ॿुधंदे ॿुधाईंदा आहिनि त पुराणे खां बि तिखा हली वेंदा आहिनि। ॾिसबो आहे नया अचण वारा ॾाढा तिखा वेंदा आहिनि। तव्हां लिस्ट कढंदव त मालूम पइजी वेंदो। पहिरियों तव्हांजी माला ठहींदी, पोइ ॾिठो भागवती थी वेंदा आहिनि, पोइ ॾिठो केतिरा सुठा ॿार 3-4 नंबर वारा बि निकिरी विया, हिकदमि वञी करे प्रजा में पिया। हाणे तव्हांजी इहा स्टूडेंट लाइफ आहे, गृहस्थ व्यवहार में रहंदे साथ साथ इहे कोर्स पढ़ंदा आहियो। तव्हां ॿार डबल कोर्स उठाईंदा आहियो, लिफ्ट मिलंदी आहे तव्हांखे। तव्हांजो कोर्स आहे गृहस्थ व्यवहार में रहंदे पढ़णु। इन में बि कन्याएं ॾाढी तिखी वञणी खपनि। कन्याउनि जे कारण कन्हैया व गोपाल नाम ॻायल आहे त गोप बि शुद्ध प्रवृत्ति मार्ग आहे न। त सतयुग में देवी देवता धर्म जा हुया, ये लक्ष्मी नारायण प्रवृत्ति मार्ग जो राज्य कंदा हुया। ये तव्हांजी बुद्धि में टपकणो खपे कि असां छा ठहींदा आहियूं। देवता केतिरा फर्स्ट क्लास आहिनि, उन्हनि जे अॻियां वञी करे महिमा ॻाईंदा आहिनि। तव्हां सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण। असां पाप कपटी आहियूं, असां निर्गुण हारे में कोई गुण न आहे। हाणे इन में भॻवान खे तरस न खाइणो आहे, व कृपा न करणी आहे। वास्तव में तरस व कृपा पंहिंजे मथां ख़ुदि ई करणी आहे। तव्हां ई देवता आहियो, हाणे छा ठही आहे? पंहिंजे खे ॾिसो, पोइ पुरुषार्थ करे देवता ठहो। शाम खां सुंदर ठहिण लाइ पुरुषार्थ करिणो पवंदो आहे। ये त भक्ति मार्ग में चईंदा आहिनि। मर्दा बि फलाणे जी कृपा हुई, मर्दा हुया, फलाणे जी कृपा थी, हुनजी आशीर्वाद सां बची विया। महात्मा आदि जो हथ पकड़े करे चईंदा आहिनि असांखे आशीर्वाद खपे। हीअ त पढ़ाई आहे, कृपा आदि जी हिते ॻाल्हि न आहे। मन मना भव जो अर्थ आहे न। मंत्र त ॾाढा ॾींदा आहिनि, अनेक प्रकार जा हठयोग सेखारींदा आहिनि। हर हिक जी अलॻि अलॻि शिक्षा हूंदी आहे। हठयोग जे सैंपल ॾिसंदा आहियो, जो जयपुर जे म्यूज़ियम में वञी करे ॾिसो। हिते त केतिरा आराम सां वेठा आहिनि। बुद्धि में आहे असांखे वरी खां बाबा राज्य ॾियनि था। हुते ई अद्वैत देवी देवता धर्म हुयो, ॿियो कोई धर्म ई न हुयो। 2 हथनि सां ताली वॼंदी आहे। हिकु धर्म आहे त मारामारी न हूंदी। हाणे आहे कलयुग, कलयुग पूरो थींदो त भक्ति बि पूरी थी वेंदी। हाणे त मनुष्यनि जी वृद्धि केतिरी थींदी रहंदी आहे। भारत जी धरती न वधंदी, धरती त उहा ई आहे, बाक़ी मनुष्य कम जास्ती थींदा आहिनि। तॾहिं तॾहिं बिल्डिंगियूं ठाहींदा आहिनि न, हुते मनुष्य ॾाढा घटि हूंदा। दुनिया त इहा ई हूंदी, दुनिया कोई नंढी न थी सघंदी आहे। कल्ह बाबा चई न केॾी वॾी वॾी बिल्डिंगियूं ठाहींदा आहिनि, छोजी मनुष्य धरती त ओतिरी आहे, मनुष्य वृद्धि थी आहिनि। दुनिया कोई नंढी न थी वेंदी आहे। त ॿार खे वॾी ख़ुशी हुजणी खपे। असां योग बल सां पंहिंजो राज्य स्थापना कंदा आहियूं। बाबा जी श्रीमत ते बाबा चईंदा आहिनि मामेकम यादि करो त तव्हांजा पाप भस्म थींदा। आत्मा में ई खाद पयल आहे। सिर्फ़ु चईंदा आहिनि सतो रजो तमो, इहे न ॾेखारींदा आहिनि कि आत्मा में ई खाद पवंदी आहे। पहिरियों गोल्डन एज हुयासीं, प्योर सोनो हुयो, पोइ चांदी पवंदी आहे, हुनखे सिल्वर एज चइबो आहे। चंद्रवंशी अंग्रेजी अक्षर केॾा सुठा आहिनि, गोल्डन, सिल्वर, कॉपर आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि आत्मा में खाद पई आहे, उहो निकिरे कीअं। सतो खां तमो ठही, पोइ तमो खां सतो कीअं ठहे। सम्झंदा आहिनि गंगा में सनानु करण सां सतो प्रधान थी वेंदासीं, ईअं सम्झंदा आहिनि। परंतु इहे त थी न सघंदो आहे। गंगा सनानु आदि त रोज़ु कंदा रहंदा आहिनि। कोई त नेमी थी वेंदा आहिनि, नहर ते वञी करे सनानु कंदा आहिनि। तव्हांखे बाप चईंदा आहिनि इहे नियम रखो, बाप खे यादि करिणो, इहे यादि ई आत्मा खे सनानु कराइणो। यादि जो सनानु व यात्रा करो। ज्ञान सनानु बि कराईंदा आहिनि, योग जी यात्रा सिखलाईंदा आहिनि। बाबा ज्ञान ॾींदा आहिनि, हिन में योग
जो भी ज्ञान आहे, चक्र जो भी ज्ञान आहे। बाक़ी शास्त्रनि जो ज्ञान त ॾाढो ॾींदा आहिनि, योग खे ॼाणंदा ई न आहिनि। हठ योग समझ वठंदा आहिनि, योग आश्रम त ॾेर आहिनि, मनमना भव जो मंत्र ॾींदा आहिनि, लेकिन सवाइ बाप जे कोई मनुष्य वटि इहे ज्ञान न आहे। हाणे 84 जन्मनि जो चक्कर पूरो थी वियो, पोइ नई दुनिया थींदी। तव्हांजी बुद्धि में आहे झाड़ जी वृद्धि कीअं थींदी आहे, इहे राज जी स्थापना थिए थी। सभु इकट्ठा थोरी ईंदा, ब्राह्मणनि जो झाड़ ॾाढो वॾो हूंदो आहे, पोइ धीरे धीरे करे वेंदा आहिनि, प्रजा ठहींदी रहंदी। थोरो बि कोई ॿुधियो त प्रजा में अची वेंदा। सेंटर्स ॾाढा वृद्धि खे पाईंदा, प्रदर्शनी ॾेर जाते जाते थींदी रहंदी आहे। जीअं मंदिर टिकाणा निकिरंदा आहिनि न, वैसे तव्हांजी प्रदर्शनी बि गांव गांव में हूंदी, घर घर में प्रदर्शनी रखणी हूंदी आहे, वृद्धि खे पाईंदा वेंदा। हिन करे आख़िरी हिन चित्रनि जी छपाई कराइणी पवंदी। सभिनि वटि बाप जो पैगाम वञिणो आहे, तव्हां ॿारनि खे ॾाढी भारी सर्विस करणी आहे। हाणे इहे प्रोजेक्टर प्रदर्शनी जो फैशन निकितो आहे त गांव गांव में ॾेखारणी खपे, उहा सुठी रीति उठाईंदा। शिव जयंती ॻाल्हि आहे, परंतु उहे कीअं ईंदा आहिनि कंहिंखे पतो न आहे। शिव पुराण आदि इहे ॻाल्हियूं आहिनि, शिव पुराण आदि में इहे ॻाल्हियूं न आहिनि। इहे ॻाल्हियूं तव्हां ॿुधंदा आहियो, ॿुधण जे समय सुठो लॻंदो आहे, पोइ भुलिजी वेंदा आहिनि। सुठी रीति पॉइंट्स धारणा थींदी त सर्विस बि सुठी करे सघंदा। परंतु सभु पॉइंट्स कंहिंखे धारणा न थींदी आहे, भाषण करे ईंदा आहिनि त ख़्याल में ईंदा आहिनि। अर्जुन इहे पॉइंट्स बि सम्झाईंदा हुया त सुठो हुयो। जेके देह अभिमान न हूंदो उहो झटि ॿुधाईंदो, भाषण करे वीचार सागर मंथन कंदो। असां सभु पॉइंट्स ठीकु सम्झाई, अर्जुन इहे पॉइंट्स भुलिजी वियासीं। पॉइंट्स कोई साथ न हलणी आहे, इहे त सिर्फ़ु हाणे जे लाइ आहे, पोइ सभु ख़तमु थी वेंदो। इन अखियुनि सां जो कुझु बि ॾिसंदा आहियो, पोइ सत्युग में इहे न हूंदो। तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र हाणे मिलंदो। हाणे तव्हां त्रिनेत्री ठहींदा, बाबा अची करे तव्हांखे ज्ञान ॾींदा आहिनि जो आत्मा धारण कंदी आहे। आत्मा खे टियों नेत्र मिलंदो आहे। इहे ज्ञान कोई में न आहे कि मां आत्मा आहियां, हिन शरीर द्वारा इहे कंदो आहे। बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि, इहे बुद्धि में रखिणो आहे, हिन में महिनत आहे। ॿारनि खे महिनत करणी खपे ऐं ख़ुशी में रहणो आहे। बसि इहे ई असांजो राज्य आयो की आयो। तव्हां ॼाणंदा असांजे राज्य में छा छा हूंदो। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे कि असां हिन पढ़ाई सां राज्य वठंदा आहियूं। पढ़ण वारनि खे मर्तबो यादि रहंदो। असां पढ़ंदा आहियूं भविष्य जे लाइ। अच्छा पढ़ंदव त राजगद्दी ते वेंदव, उहो त नामी ग्रामी थी वेंदा आहिनि। हाणे लिस्ट कढो, माला ठाहियो त सभु चईंदा फलाणी ॿार बच्ची खे असां वटि मोकिलो रिफ्रेश करणु। भाषण करण वारनि खे सॾु कंदा आहिनि त उन्हनि जो रिकॉर्ड बि रखणु खपे। असांखे हिननि जहिड़ो होशियारु ठहिणो आहे। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार अतींद्रिय सुख जो अनुभव करण लाइ देह जे वान खे छॾण जो पुरुषार्थ करिणो आहे। हाणे वापसि घर हलणो आहे, इन करे बुद्धि योग घर में बाप सां लॻो रहे। ॿियो आहे गृहस्थ व्यवहार में रहंदी पढ़ाई बि पढ़णी आहे, डबल कोर्स ठाहिणो आहे। ज्ञान जो स्नान यादि जी यात्रा करणी आहे ऐं कराइणी आहे। वरदान ज्ञान जो स्नान यादि जी यात्रा करणी ऐं कराइणी आहे। वरदाना कोमलता खे कमाल में परिवर्तन करे माया जी थियण वारा शक्ति स्वरूप ठहो। शक्ति स्वरूप ठहिण लाइ कोमलता खे कमाल में परिवर्तन करो। सिर्फ़ु स्वयं जे संस्कारनि खे परिवर्तन करण में कोमल ठहो, कर्म में कॾहिं कोमल न ठहिणो, हिन में शक्ति रूप ठहिणो।
जो शक्ति रूप जो कवच धारण करे वठंदा आहिनि उन्हनि खे माया जो कोई बि तीर न लॻी सघंदो आहे। इन करे पंहिंजे चहिरे नैन चैन सां कोमलता जे बजाए शक्ति स्वरूप ॾेखारे में ॾिए, तॾहिं माया जी ठही पास विद ऑनर्स जो सर्टिफिकेट वठी सघंदा। पंहिंजे चहिरे ऐं नैन चैन सां शक्ति रूप ॾेखारियो, तॾहिं माया जी ठही पास विद ऑनर्स जो सर्टिफिकेट वठी सघंदा। स्लोगन आहे त्रिकालदर्शी जी सीट ते सेट थी करे हर कर्म करो त माया दूर सां ई भॼी वेंदी। अव्यक्त इशारो जे साकार पाप अथक हिकिड़ा स्थिति जो एग्ज़ाम्पल ठही करे ॾेखारी। तव्हां ॿारनि खे बि ॿियनि जे प्रति एग्ज़ाम्पल ठहिणो आहे। इहा सर्विस सिर्फ़ु वाणी सां न थींदी आहे, स्थिति सां बि सर्विस थींदी आहे। त समय प्रमाण हाणे पंहिंजी स्थिति खे हिकु रस ठाहियो। छा ओम शांति बाबा खे यादि करो।